बैरिया टाउन कराची में सिंध जे सान्या बंदन पारां प्रोफेसर अजमल सावंत जी बेदर्दी सां थियल क़त्ल ख़िलाफ़ ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें ब्यूरोक्रेसी सां तालुक़ रखंदड़ अहम शख़्सियतुनि समेत कारोबारी ऐं सियासी समाजी अॻवाननि ऐं वॾे तादाद में अवाम शिरकत कई, जंहिंमें CN न्यूज़ जो सरवाण अली पिताफ़ी, डॉक्टर ख़ादिम कुरैशी, समी बलोच, लियाकत अली जलवानी, अब्दुल मजीद जागीरानी, गुलजार हुसैन झतियाल, डॉक्टर वज़ीर अहमद जंदाण, फैज़ खोसो, जुल्फ़कार थेबो, आबिद खोसो, प्रोफेसर बशीर भट्टी, फारूक सूमरो, इनायतुल्लाह बुखियो ऐं उस्मान बलोच शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि डॉक्टर ख़ादिम कुरैशी ऐं CN न्यूज़ जो सरवाण अली पिताफ़ी ऐं ॿियनि चयो त अजमल सावंत जो क़त्ल सिंध जी शऊर जो क़त्ल आहे। हीउ क़त्ल अहिड़े माण्हू जो क़त्ल आहे जेको पंहिंजूं सभई आसाइशूं छॾे सिंध जे नौजवान नसल खे शऊर ॾियण लाइ फ्रांस खां सभु सहूलियतूं थुॾे सिंध आयो, पर अफ़सोस जो हिते अची हू वॾेर के जागीरदारी ऐं जरगाई सिस्टम जे वर चढ़ी वियो। अॻवाननि जो चवणु हो त उत्तर सिंध मुकमल तौर ते हथियारबंद वॾेरनि जे रहमो करम ते छड़ी वई आहे। हुननि चयो त असीं सख़्त लफ़्ज़नि में प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल जी मज़म्मत करियूं था ऐं असीं मुतालबो था करियूं त अजमल सावंत जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे कोर्ट जे कटहरे में आणे अजमल जे खून सां इंसाफ़ कयो वञे।